सवाल किया है शाइर राज रुस्तम शेख। वो तो चए त अर्ज़ आहे त मुंहिंजी 2 साल उम्र हुई, मुंहिंजी अम्मा जो इंतकाल थी वियो, मूंखे ख़िदमत जो मौक़ो न मिलियो। हाणे अम्मा जो फ़र्ज़ पूरो कीअं करे सघिजे, महिरबानी करे ॿुधाईंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेकॾहिं अव्हां पंहिंजी अम्मड़ जो फ़र्ज़ु अदा करणु चाहियो था, यानी उनखे जेको उन एहसान कया उनजो अव्हां उनखे बदिलो पहुचाइणु चाहियो था, त पोइ अव्हां उनजी वफ़ात खां पोइ उन जे लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरो, उन जे लाइ रहमत जी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे दर ते दुआ घुरो। उन जा जेके मुआहिदात कंहिंसां थियल आहिनि उन्हनि खे पूरो कयो, उन जे संगतियाणियुनि सां सुठो सलूक कयो, सुठो बर्ताव कयो, ऐं जेके उन जा रिश्तेदार आहिनि उन्हनि सां बि सुलह रहमी कयो त अव्हां पंहिंजी अम्मड़ जो फ़र्ज़ु अदा करे छॾींदव। जीअं हदीस मुबारका में अचे थो त हज़रत अबू सईद मालिक बिन रबी रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे। उन चयो त हिकु शख़्स बनी सुलेम क़बीले वारनि मंझां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में आयो। अर्ज़ु कीअं या रसूल अल्लाह, मुंहिंजा वालिदैन वफ़ात करे विया आहिनि, ऐं उन्हनि खे नेकी पहुचाइणु चाहियां थो, उन्हनि जी वफ़ात खां पोइ ऐं छा कयां? हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अस्सलातु अलैहिमा, उन्हनि जे लाइ दुआ पढ़, वल इस्तिग़फ़ारु लहुमा, उन्हनि जे लाइ मग़फ़िरत जी दुआ घुर, व ईफ़ाउम बे उहूदिहिमा मिन बअदि मौतिहिमा, ऐं उन जी वफ़ात खां पोइ जेके उन्हनि जा कंहिंसां मुआहिदा थियल आहिनि, कंहिंसां वाइदा थियल आहिनि, त उन्हनि वाइदनि खे, उन्हनि मुआहिदनि खे पूरो कर। व इकरामो ऐं सदीक़े हिमा, जेके उन्हनि जा दोस्त आहिनि, संगत वारा आहिनि, उन्हनि सां सुठो बर्ताव कर। वसिलतुर रहमिल्लती ला तूसलु इल्ला बिहिमा, जेके उन्हनि जा रिश्तेदार आहिनि उन्हनि सां सुलह रहमी कर, त गोया के तूं उन्हनि खे ख़ुशि करे रहियो आहीं, नेकी पहुचाए रहियो आहीं। वल्लाहु आलम बिस्सवाब।